ओ खई के पान बनारस वाला। सुपारी सां पान जे पते खे खाइण जा ओहञाण मुगलिया दौरे हुकूमत खां मिलनि था। चयो वञे थो त मुगलिया सल्तनत जी मलका नूरजहान पान जे पते खे कुझु नेचुरल इंग्रीडियंट सां गॾु खाधो त खेसि ख़बर पई त हिन पान सां चप बि ॻाढ़ा थियनि था। तंहिंखां पोइ औरतूं पान खे लिपस्टिक वांगुरु इस्तेमालु करणु लॻियूं। पान जो ज़ाइको मर्दनि जो दिलि त अॻे ई खटियो वेठो हो। मीर हुजे या पीर, फ़क़ीर या वरी हुजे वॾो वज़ीर, सभई पान खे पान वारे जे हथनि सां ई खाइण खे पसंदि कनि था। पान खाए सैया हमारो, सांवली सूरतिया होठ लाल लाल। हैदराबाद में गुटके ऐं मैनपुरी पान जी ख़रीदो फ़रोख़्त खे तमामु घणो मुतासिर कयो, पर हाणे मैनपुरी ऐं गुटके ते पाबंदी खां पोइ पान जे विकिरे में वधीक इज़ाफ़ो नज़र अची रहियो आहे। पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला। रेट बढ़ गया, पान वालों की चांदनी आ गई है भाई, पुड़िया उड़िया बंद हो गई है, क्या करें। मिठो, सादो, सादा खुशबू, इलायची वारा पान औरतूं ऐं ॿारड़ा शौक़ सां खाइनि, जॾहिं त पत्ती, मिक्स पत्ती ऐं ज़हूर राजा जानी जहिड़ा पान नशे वारा पान सम्झा वञनि था ऐं अहिड़े पाननि जो वधीक इस्तेमाल बि सेहत लाइ हानिकार साबित थी सघे थो। पान तो बहुत सारे किस्म के होते हैं, खुशबू वाले होते हैं, मीठे पान होते हैं, बाकी कुछ पत्ती वाले पान होते हैं। जिसकी जैसी चॉइस हो वैसे पान खाता है। बच्चे मीठे पान खाते हैं और दूसरी चीज़ों से बेहतर है, जो और दूसरी चीज़ें आती हैं गुटखा, मैनपुरी, इन चीज़ों से बेहतर है पान। सादो खुशबू पान हुजे या वरी हुजे मिठो पान, पान माउथ फ्रेशनर जे तौर ते बि इस्तेमालु थिए थो। कैमरामैन नसीब सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।